दोस्तों साथियों, ये सिंध जी क़ौमी निजात जे उन्वान वारे गुफ्तगू जे हिन सिलसिले में पाण अॼु वरी कचहरी कयूं था। अॼु कुझु विथीअ खां पोइ पाण गॾु थिया आहियूं। उन जे लाइ माज़रत, कुझु मसइला हुया, कुझु मसरूफ़ियतूं हुयूं। पाण सरसरी नज़र गुज़िरियल जेके प्रोग्राम कया आहिनि, जेका गुफ्तगू कई आहे, उन ते विझूं था जीअं सिलसिले खे अॻिते वधाए सघिजे। त दोस्तों, जेके बि प्रोग्राम असां कयासीं, गुफ्तगू कईसीं, उनजो तत्व इहो हुयो त सिंध अकीचार मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं हर हिकु मसइलो सिंध जे लाइ हिकिड़ो वजूदी मसइलो आहे। उन्हनि ते जदोजहद जेका थिए थी उहा अञा वधीक थियणु घुरिजे। सही आहे, ज़रूरी आहे, अञा वधीक थियणु घुरिजे। पर उनखे सियासी प्रोग्राम सां ॻंढणु घुरिजे, छो त इहे मसइला अलॻि थलॻि न आहिनि। इहो रियासती निज़ाम जेको आहे उहो इहे मसइला असांजे लाइ पैदा करे थो पियो। त असां जेकॾहिं अलॻि अलॻि मसइलनि ते कयूं था त असांजी जदोजहद घुरिबल नतीजा न थीजे। तंहिं करे उनखे निज़ाम जी, सिस्टम जी, रियासती सिस्टम जे तब्दीलीअ वारी जदोजहद सां हिनखे ॻंढिजे। उन दस में असां हिकिड़ी प्रोग्राम में वञण टोड़ तहरीक सिंध जी जेका वेझे माज़ीअ जी हिकिड़ी शानदार तहरीक आहे, उन जो मिसाल ॾिनोसीं त उन वटि हिकिड़ो प्रोग्राम हुयो निज़ाम जे तब्दीलीअ जो। निज़ाम जी तब्दीलीअ जो ईअं हुयो त जीअं असां ॼाणूं था त सिंध, बलूचिस्तान, पंजाब, पख्तूनख्वा इन्हनि जी अलॻि हैसियत ख़तमु करे हिकु सूबो कयो वियो। मग़रबी पाकिस्तान ऐं सिंध जो वजूद ई न हुयो। त इहो हिकिड़ो बुनियादी तब्दीली हुई त उनखे टोड़े वरी सूबनि जी हैसियत बहाल कई वञे। त उन प्रोग्राम जे पोयां जेका जदोजहद हली त उन नतीजो ॾिनो ऐं वञणु टुटो ऐं सिंध वरी पंहिंजे जुदा सुञाणप सां दुनिया जे नक्शे ते आई। पर उन में ई असां ज़िक्र कयो हुयोसीं त उन वटि प्रोग्राम हुयो, पर उहो कुझु अणपूरो हुयो। वञणु टुटो, उन खां पोइ जो प्रोग्राम न हो उन तहरीक वटि। उन करे उहा तहरीक उते ॼण ख़तमु थी वई। ऐं इन दौरान असां जिन मसइलनि ते ॻाल्हायोसीं, कराची खे सिंध खां कटण जूं जेके कोशिशूं आहिनि, सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जो मसइलो आहे, उन ते ॻाल्हायोसीं। धारी आबादकारीअ ते ॻाल्हायोसीं, कूड़नि डोमिसाइलनि ते ॻाल्हायोसीं ऐं इन ते ॻाल्हायोसीं त निज़ाम जी तब्दीली कीअं थिए ऐं उन में असांजो किरदारु कीअं थींदो। त हिकु वेहक में असां इन ते बि ॻाल्हायोसीं त तब्दीलीअ में अहम ऐं मुख्य किरदारु हाणे जेको हूंदो उहो नौजवाननि जो हूंदो। उन ते बि पाण ॻाल्हायोसीं। त हाणे अॼु जे उभरियल मसइलनि जे हवाले सां इन शइ खे असां ॾिसूं था त कीअं असांजी जदोजहद जेका अलॻि अलॻि मसइलनि ते आहे, उहा असांखे घुरिबल नतीजा न थीजे। ऐं हुक्मरान पाण इहे कोशिशि कनि था त हिक जे पोयां ॿियो, ॿिए जे पोयां टियों मसइलो पैदा कनि त असां वरी पोएं खे छॾे वरी उन जे नए मसइले जे पोयां लॻूं। त जीअं इन सिस्टम जी जेको हिकिड़ो कारखाने वांगुरु असांजे लाइ मसइला पैदा थो करे, उन जे पोयां असां जदोजहद न कयूं। त हाणे हिकिड़ा वेझड़ाईअ में ॿ मसइला उभरियल आहिनि। हिकिड़ो त सामूंडी ॿेटनि जो मसइलो आहे, जंहिं ते अॻु में बि असां ॻाल्हायो, अञा हले थो पियो, तमामु अहम मसइलो आहे। ऐं वरी वेझड़ाईअ में जेका 3 साल अॻु में, 2.5 साल अॻु में आदमशुमारी थी हुई, जंहिं ते काफ़ी एतिराज़ हुया, मुतनाज़ा हुई, उन जा नतीजा सरकार ऐलान कया आहिनि। उन ते बि वॾो हिकिड़ो गोड़ थियो आहे ऐं उन ते ॻाल्हि ॿोल्हि थी रही आहे।
इन्हनि जे रोशनीअ में असां थोरो इन ॻाल्हि खे ॾिसूं था त अलॻि अलॻि मसइलनि खे खणण सां कीअं असां खे नुक़सानु थिए थो या असांखे घुर्बल नतीजा नथा मिलनि। त असां इहा ॻाल्हि ॼाणूं था, तव्हां सभु ॼाणो था त सिंध जा ॿिए त उन ते मर्कज़ हुकूमत कब्ज़ो कयो आहे, पर सिंध जी हुकूमत जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उहा बि उन सां साझेदार उन में रही आहे। उन जी मर्ज़ीअ सां उन जे लिखत जे उन जे इतफ़ाक़ कयो, उन सां फ़ैसिलो थियो हुयो। पोइ या सिंधी माण्हुनि जी जिदोजहद खां पोइ पीपल्स पार्टीअ हिकिड़ो मौक़िफ़ तब्दील कयो आहे, पर उहो बि हुनजो इहो न आहे जेको सिंधी माण्हुनि जो आहे। सिंधी माण्हुनि जो असां माण्हुनि जो मुतालबो ऐं जिदोजहद इहा आहे त हिते को बि शहर न अचणु खपे। पीपल्स पार्टी हुकूमत सिर्फ़ु इहो थी चए त मर्कज़ हिते शहर न ठाहे, माना हू भली शहर ठाहिनि त असांजे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ ख़ासि तौर जेके किनारे ते रहंदड़ लखे माण्हू आहिनि जिन जे रोज़गार जो मसइलो आहे। ॿ वॾा मसइला आहिनि न ॿेटनि सां, हिकिड़ो रोज़गार जो मसइलो आहे, ॿियो माहौलियात जो मसइलो आहे। असुली इहे आहिनि, शहर ठहंदो इहे ॿई ख़राब थींदा, पोइ ख़तमु थींदा, पोइ शहर केरु बि ठाहे। त हिकिड़ो इहो मसइलो आहे। ॿियो आदमशुमारी। हाणे त असां ॾिसूं त इहा हुकूमत पीपल्स पार्टी जी हुकूमत आदमशुमारीअ जे मसइले ते MKM सां बि उनजा वज़ीर मिलिया आहिनि। उन्हनि सां वञी चयो अथऊं त तव्हां असां गॾिजी हिन ते जिदोजहद कंदासीं। ऐं छाकाणि त हींअर पीपल्स पार्टीअ खे MKM जे वोटनि जी ज़रूरत आहे। अॻु में बि कुझु अर्सो अॻु में पीपल्स पार्टी जो लीडर उन्हनि खे दावत ॾेई चुको त तव्हां अचो त सिंध हुकूमत में असां तव्हांखे ॾियूं। यानी जेकॾहिं हुकूमत में पीपल्स पार्टीअ सां MKM न हुजे त उहा दहशतगर्द बा, उहा सिंध दुश्मन बा, उहा कब्ज़े गोर बा। वरी उन्हनि खे हुकूमत में वोटनि जी ज़रूरत पए त वरी उन सां इताद कनि ऐं सिंध जा हक़ विकिणीजनि। त MKM जो जेको आदमशुमारीअ ते एतिराज़ आहे ऐं सिंधी माण्हुनि जो जेको एतिराज़ आहे, इहे ॿ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। सिंधी माण्हुनि जो एतिराज़ इहो आहे त ॿराड़नि में या जाबलू इलाइक़नि में, थर में, उते केतिरा माण्हू आहिनि जिन खे ॻणियो ई न पियो आहे, केतिरा माण्हू आहिनि जिन वटि शनाख़्ती कार्ड कोन्हनि के, या मौसमनि जे हवाले सां माण्हू रोज़गार जे करे पंहिंजा घर छॾे वञनि था, उन्हनि खे ॻणियो वञे। MKM जो मुतालबो इहो आहे त कराचीअ में जेके धारिया माण्हू रहनि था पिया, उन्हनि सभिनी खे हिते कराचीअ जी आदमशुमारीअ में ॻणियो वञे। कराचीअ जी आदमशुमारी जेका 1,60,00,000 ॼाणाई वई त हू दावा कनि था 3 करोड़ आहे। ऐं उन में ॾिसो त MKM जमा इस्लामी जेके हिक ॿिए जे लाइ हूअं कातकुआड़ा खयों वतन, पर ॿिन्ही जो मौक़िफ़ साॻियो आहे हिते। छाकाणि त ॿई सिंध ते मुख़्तलिफ़ नालनि में, इस्लाम जे नाले में, पाकिस्तान जे नाले में, ॿिए में कब्ज़े करण वारनि कोशिशुनि जो हिसेदार आहिनि। त हिकिड़े पासे उहा पीपल्स पार्टी पर इहो मां इन करे अर्ज़ु कयां थो त असांखे ॻाल्हि चिटी थिए असांजे साम्हूं त मसइलनि खे अलॻि अलॻि खणण सां कीअं नुक़सानु थिए थो। त MKM सां बि उहे चवनि था गॾिजी त तव्हांजो सही ॻाल्हि आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं त आदमशुमारी वरी थिए। ऐं उहे पीपल्स पार्टीअ जा लीडर वरी सिंध जे कुझु क़ौमपरस्त लीडरनि सां मिलनि था, उन्हनि खे बि चवनि था त सिंध जे आदमशुमारीअ ते एतिराज़ आहे ऐं पाण गॾु आहियूं उन ते। त जीअं मूं चयो त MKM जो जेको एतिराज़ आहे, सिंध जो एतिराज़ आहे, उहो सफ़ा मुख़्तलिफ़ आहे। MKM जो जेको एतिराज़ आहे उनजे मर्ज़ीअ जी आदमशुमारी थिए त उहा त सिंध खे नुक़सान में आहे, माना उहो कराचीअ खे अलॻि करण वारी जेका साज़िश आहे उनजो हिसो आहे। ऐं धारी आबादकारी जेका हिते गैर क़ानूनी आहे उनखे जाइज़ करार ॾियण वारो मुतालबो आहे। त इहा था ॻाल्हि कनि। वरी ॿियो जीअं मूं चयो त ॿेटनि जो मसइलो आहे त उहे क़ौमपरस्त लीडर उन पीपल्स पार्टीअ सां आदमशुमारीअ ते गॾिजी जिदोजहद करण जी ॻाल्हि कनि था। जेका पीपल्स पार्टी सिंध जा ॿेट विकिणण में शरीक आहे,
ऐं असां सभई चऊं था, उहे दोस्त बि चवनि था त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत ॿेट विकिणण में साझेदार आहे मर्कज़ी हुकूमत सां, त पोइ उहा कीअं असांजी ख़ैर ख़्वाह थिए थी, वरी उन सां गॾिजी जदोजहद कजे थी। वरी अॻिते अचूं त ॿेटनि जी जदोजहद में उहे माण्हू, उहे दोस्त, उहे क़ौमपरस्त लीडर जिन सां बीठा आहिनि, उहे लीडर वरी बहिरा टाउन जेको सिंध ते कब्ज़ो थी चुको आहे उन जी कब्ज़े में वरी उहे उन में शरीक आहिनि। उते उहे प्लाट वरिता आहिनि उन्हनि, उते उहे बंगला ठाहिराइनि था, उते उहे उन में उन जे आसासियुनि जा फ़ाइदा था वठनि। त ॻाल्हि असांजी आॾो चिटी थी वञे त जॾहिं असां अलॻि अलॻि मसइलनि खे खणूं था त पोइ असांखे ख़बर नथी पवे त कहिड़े मसइले ते असां सां कीअं धोखो थी वियो, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त आदमशुमारीअ खे वधाए पेश करणु, ॿेटनि ते कब्ज़ो करणु, बहिरा टाउन ठाहिणु, DHA ठाहिणु, ज़ुल्फ़कार आबाद ठाहिणु, थर कोल प्रोजेक्ट ठाहिणु, ऐं उन खां अलावा जेके सुपर हाईवे सां कराची हैदराबाद जे विच में सभई सोसाइटियूं आहिनि, इहे सभई सिंध ते कब्ज़े जूं कोशिशूं आहिनि। ऐं इनखे मां जीअं चवंदो आहियां त इहो 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे, नए सिर बैठकियत आहे। ईअं ई माज़ीअ में सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थींदा रहिया आहिनि, पर हीअ इन माज़ीअ वारनि खां बि इन करे ख़तरनाक आहे त माज़ीअ में एतिरी आबादकारी न थींदी हुई। इहे जेके बि कब्ज़ा था थियनि पिया, इहे हिकु तरफ़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा था थियनि, ॿिए तरफ़ इन्हनि सभिनी आबादियुनि में धारिया माण्हू आणे आबाद कया वेंदा। उहो ॿेटनि ते शहर हुजे, बहिरा टाउन हुजे, उहे एॾा महांगा ठहनि था जो उन में आम सिंधी माण्हू त उन में को प्लाट घर ठाहे सघे बि कोन थो पियो। जीअं ॿेटनि ते हुकूमत पीपल्स पार्टी चए थी त मर्कज़ छॾे वञे, असां ठाहींदासीं ऐं उन में ग़रीब माण्हुनि जे भलाईअ जो कमु थींदो। उन जे में ताज़ो हिकिड़ो मज़मून छपियो आहे अंग्रेज़ीअ में, उनजो तर्जुमो मुंहिंजो ॾींहं ॿिनि में तव्हांजे साम्हूं ईंदो त ख़बर पवंदी त उहो केॾो महांगो हुते रहाइश थींदी, घर महांगा थींदा जो उहे माण्हू उन भरिसां लंघी बि न सघंदा। ऐं उनजो मिसाल तव्हांजे आॾो अची चुको आहे त असां जॾहिं ॿेड़नि ते चढ़ी एतिजाज करणु वियासीं त रुॻो ॿेड़नि खे उन ॿेट जे भरिसां लंघण बि न पियो ॾिनो बंदूक वारनि। त इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि थियूं। ऐं जेको बहिरा टाउन आहे, ॿेट अञा ठहिया न आहिनि, उन्हनि ते अञा ॻाल्हि पई थी हले पई। बहिरा टाउन ठही चुको आहे ऐं उहो हिकिड़ो मिनी इज़राइल ठही चुको आहे। जीअं इज़राइल में असां ॾिसूं था रोज़ानो पिया मीडिया जे ज़रिए सां त फ़लस्तीनी माण्हुनि जी धरतीअ ते इज़राइल कब्ज़ो करे उते आलीशान शहर ठाहिया आहिनि ऐं फ़लस्तीनी माण्हू पंहिंजे हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ॾे वञण जे लाइ इज़राइली बंदूक बाज़नि वटां उन्हनि खे गुज़रणो पए थो, उन्हनि जी इजाज़त सां उहे गुज़रनि था। बिल्कुलु बहिरा टाउन में ईअं सूरत हाल लॻी पई आहे। सदियुनि खां आबाद उते जेके मक़ामी माण्हू आहिनि, सिंधी माण्हू आहिनि, काठोड़े माण्हुनि खे गॾापे माण्हुनि खे काठोड़ ॾे वञण जे लाइ जेके पंहिंजा रस्ता उन्हनि ते वॾा शाही गेट लॻी विया आहिनि, उते बंदूक बाज़ जेके आहिनि से वेठा आहिनि। त हाणे ॿेटनि ते शहर ठहण जी मुखालफ़त कजे ऐं जेको शहर ठही चुको आहे बहिरा टाउन, उन में वरी बंगला वठजनि, उन में रहाइश कजे। छा ईअं थींदो? असां सभई चवंदा रहूं था पिया त सिंध खे फ़लस्तीन बणायो वञे थो पियो, फ़लस्तीन वांगुरु सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ो थिए पियो ऐं इहा हक़ीक़त आहे। त पोइ छा ईअं थींदो या थिए पियो त फ़लस्तीन में फ़लस्तीनी हक़नि जे लाइ, फ़लस्तीन जे सरज़मीन जे आज़ादीअ लाइ जिदोजहद कंदड़ जेके लीडर आहिनि
उहे वरी उन ज़मीन ते कब्ज़ो करे इज़राइल जे तरफ़ां ठाहियल शहरनि में वञी उहे बंगला ख़रीद कनि ऐं उते रहनि। ईअं उते थिए पियो या थी सघे थो, नामुमकिन आहे। शहर उते बि आलीशान असां ॾिसूं था त फ़लस्तीन धरती जबल आहिनि, पहाड़ आहिनि, वीरान जॻहूं आहिनि, उते इज़राइल कब्ज़ो करे उते वॾा बिल्डोज़र हलनि था, उते शाही रस्ता ठहनि था, उते वॾा बंगला आलीशान शहर ठहनि था जीअं हिते ॿाहिरियां ठहियो आहे। या जीअं ॿेटनि ते शहर ठाहिण जी ॻाल्हि कई वञे थी पई त पोइ छा सुठे शहर ठहण जे पाछे में उहो जाइज़ थी वियो छा? मूं हिकिड़नि माण्हुनि सां ॻाल्हि कई त भई इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त ॿेटनि ते शहर ठहण जी मुखालफ़त कजे थी ऐं ॿाहिरियां टाउन में बंगला वठजनि था। त उन दोस्त चयो त आहे त ग़लति, पर पोइ ठही वियो तंहिंजे करे हाणे हुते रहण में कुझु। इहो त साॻी ॻाल्हि थी। हिकिड़े माण्हूअ मज़दूर मालिक खे चयो त मुंहिंजी पघार वधायो, न त पोइ वरी। त हुन पुछियो न त पोइ वरी छा? चई त पोइ साॻी पघार ते कमु कंदुसि। त हीअ त असां उन्हनि माण्हुनि खे इहो पैगाम था ॾियूं उन जे ते त तव्हां ठाहे वञो त पोइ मिड़े ख़ैरु आहे। ऐं इहो काफ़ी गुज़िरियल ॿियनि मसइलनि में बि असां ज़िक्र कयो हुयोसीं, मिसाल ॾिनो हुयोसीं त पन वाक छावणीअ जे ख़िलाफ़ु असां जिदोजहद कई, कंदे कंदे वरी उहा ठही वई। त इहो इन जे करे दोस्तो थिए थो त असां हिकु हिकु मसइले खे अलॻि करे खणूं था। जेको मसइलो मीडिया में अचे थो असां सभई उन ते अचूं था, वरी हुकुमरान ॿियो कनि था, असां ॿिए ॾे वञूं था त उहो पोयां वारो पंहिंजो मनसूबो मुकमिल करे वञनि था, उहो कब्ज़ो जेको थियणो आहे उहो थी वञे थो। उन जे करे इहा मुंहिंजी गुज़ारिश सदाईं हूंदी आहे त असां इन्हनि मसइलनि खे हिन रियासती निज़ाम जे तब्दीलीअ वारी जिदोजहद सां ॻंढियूं। जीअं मां मिसाल ॾींदुसि, असांजे भरिसां कश्मीर आहे। कश्मीरी बुनियादी तौर ते निज़ाम में तब्दीली जी ॻाल्हि कनि पिया, पंहिंजे हक़ ख़ुदि इरादत जी ॻाल्हि कनि पिया, सियासी प्रोग्राम ते जिदोजहद थिए पई। उते बि उन्हनि सां उनजे ज़मीनुनि ते कब्ज़े जो मसइलो आहे। उते मुख़्तलिफ़ नालनि में उते उन्हनि जी ज़मीन ते हिंदुस्तान जे ॿियनि हिसनि खां माण्हू हाणे आबाद करण जी कोशिशि कई वञे थी पई। हाणे त उते जेको 5 अगस्त 2020 में जेको कुझु थियो, 19 में 2019 में जेको कुझु थियो, उन खां पोइ त उन्हनि जा समूरा आइनी हक़ उन्हनि खसिया आहिनि। उन खां अॻु में बि इबादत गाहनि जे नाले में उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़े करण जी जॾहिं कोशिशि कई वई त सभई कश्मीरी उन जे ख़िलाफ़ु उथी बीठा, उन जे ख़िलाफ़ु उन्हनि जिदोजहद कई। पर उहा जिदोजहद हू पंहिंजे सियासी प्रोग्राम यानी क़ौमी हक़ ख़ुदि इरादत वारी जेका जिदोजहद आहे उन सां ॻंढे उनखे पेश कनि था। हू इनखे इहो ई साबित कनि था दुनिया जे आॾो त ॾिसो असांखे हक़ ख़ुदि इरादत न आहे, असांखे पंहिंजी धरतीअ ते इख़्तियार न आहे, त उन जे करे इहे सभु तरीक़ा थियनि था पिया, असांजे माण्हुनि जा रोज़गार खसिजनि था, असांजी धरती खसिजे थी पई। तंहिंजे करे इहा जेका जिदोजहद थिए थी पई, सिंधी माण्हू तमामु ज़बरदस्त जिदोजहद कनि था पिया। कराचीअ खां वठी उबाड़े तोड़ी जेको बि मसइलो थिए थो पियो उन ते सिंधी माण्हू उथनि था पिया। खंबे गुम कयल माण्हुनि जे मसइले ते सॼी सिंध में माण्हू उथी बीठा आहिनि, औरतूं उथी बीठियूं आहिनि, ॿेटनि ते बि जिदोजहद थिए थी पई। पर दोस्तो असां जॾहिं गौर कयूं वेही त असांजी इहा जिदोजहदूं असांखे घुरबल नतीजा नथियूं ॾियनि। तंहिंजे करे असांखे पंहिंजे सियासी प्रोग्राम सां इन्हनि खे ॻंढणु घुरिजे ऐं पंहिंजे दोस्त दुश्मन जो तयन उन सियासी प्रोग्राम जे बुनियाद ते करणु खपे त सिंध आज़ाद खुद मुख्तार विझणु खपे। पाकिस्तान में सिंध जेका अॼु आहे उन ते फतह न कयो वियो सिंध खे। सिंध
हिकु मुआहदे तहत शामिल थी, जेको 1940 जी करारदाद वारो मुआहदो आहे, जंहिं मूजिबि आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार रहणो आहे सिंध खे। माना सिंध जे सियासत ते, सिंध जे इक़्तिसादियात ते, सिंध जे वसीलनि ते सिंधी माण्हुनि जो इख़्तियार हुजणु खपे। त उन जे लाइ असांखे जदोजहद करणु खपे ऐं पोइ दोस्त दुश्मन जो तयन बि उन ते करणु खपे। कंहिंसां असां बीहूं, कंहिंसां न बीहूं। मतिलबु पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, जीअं मूं चयो त आदमशुमारीअ ते असां सां बि बीहे थी, हुननि सां बि बीहे थी, पर जेकॾहिं इहा ॻंढियल हूंदी असांजे सियासी प्रोग्राम सां, त पोइ या हुननि खे असां सां बीहणो पवंदो या असांजे मुखालफ़नि सां बीहणो पवंदो। ईअं जेकी बि माण्हू सिंध में सियासत कनि था, असां समेत उन्हनि सभिनी खे परखण लाइ तव्हांखे हिकिड़ी कसवटी मिलंदी त सिंध जे पंहिंजे धरतीअ ते, पंहिंजे वसीलनि ते, पंहिंजे सियासत ते, पंहिंजे मुआशात ते मुकमिल इख़्तियार ऐं पहिरियों हक़ हासिलु करण वारी जेका जदोजहद आहे, उन में केरु तव्हां सां असां सां बीहे थो, केरु नथो बीहे। इहा वाज़िह कसवटी थींदी। ऐं जेका एंटी वनियंट तहरीक हली ऐं कामयाबु थी दोस्तो, उन जे कामयाबीअ जो कारण बि इहा ई ॻाल्हि हुई त सिंधी माण्हुनि इहो लीको कढियो त बाबा वनियंट टोड़ण जे तहरीक जे पासे जेको आहे उहो असांजो दोस्त आहे, जेको उन जे ख़िलाफ़ु आहे उहो असांजो दुश्मन आहे। जीएम सैद ऐं हैदर बि जतोई मोबे वतननि खोड़ो ऐं राज जे गदारनि जिन वनियूं ठहिरायो आहे। त इन तरह सां असांजी इहे जदोजहदूं सफल थींदियूं ऐं असां सिंध ते कब्ज़े वारनि कोशिशुनि खे रोके सघंदासीं। तव्हांजी महिरबानी। वरी ॿिए दफ़े ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं।